कुरान पाक जे तफसीर में दोजे जेको मैयत जे लाइ टे कुल थो पढ़े मलाइकतो जे नूरानी प्लेट में उहे टई कुल खणी उन जे कबर ते थो वञे चवे तो फलाणे जे पुट फलाणे तोखे 3 कुलनि जो सवाब बख्शियो आहे तो वो मरी वेलो एडो तो खुश थे जी बुडल के दरिया में बाहर कर यो आ कुरान मरी वेल जे लाए वध में वध तोहफो आ जो कुरान खैर सा मुसीबत डरंदी आ कुरान सा कब्र रोशन थींदी आ बख्तवारा उन जा भाइर बख्तवारी उन जी औलाद जेके दुनिया में लॾे आ जो पोयों खैर करे कुरान मजीद पढ़ाइन तो कब्र में का सुख जी निंद्र कर न तो कब्र जी भीड़ ॾाढी दुखी आ जो पासरिन में मिली वेंदी कब्र में किवलियूं भी मागोड़ा भी विछूं भी नांग भी पर जे इन कब्र के बिस्त जो बाग बढ़ाइणो दव दब कम कयो इल्लल लज़ीना आमनू हिकड़ो कलाक वाइज कनम पर कुरान और नबी जो शाह इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात अचो तो तव्हांजो अंदर ठारिया अमड़न के अर्ज थो क्या घरन में कंदई कुरान बुधन दोस्तन के अर्ज आ तो पंहिंजा घरड़ा छॾे ओ पंधु करे न बरसात में बिस्तरे के छड़े जी कुरान के बुधो तो यो कुरान कब्र हशर में कमी दो जाते सब छड़े वेंदा कुरान कमी इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात बकम खणिया मुंहिंजा बाना बकम करया वो माडे अचो फलहुम अजरुन गैर ममनून अणगणियो अजर ॾींदो बा उहे बकम केड़ा जे हिकु ईमान कामिल माना यकीन माते हुजई वो माते जे यकीन कने द दुख तकलीफ आईंदई ईज़ा वईंदई इम्तिहान आईंदई पेट के पत्थर बदना पवंदई पर हेदे होदे न लुट जाए इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह चाचे की निंद्र कयूं दियो ने पान भी निंद्र बार भी निंद्र सुमी वठी चले नचे मारे कंदे इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ये शख्स जो मुझो अल्लाह हुआ जेको जहान जो पालणहार इन गाल ते पक्को थी बीठो माते यकीन कई लुडो लमियो न यकीन माते कई
हेॾे होॾे न लड़ियो, मुसीबतां बि इंजार जियां वकोड़े पर लुॾियो लभियो न क़ुरान में फरमाई यकीन कयई मौत पोड़ींदो मां ज़ग में नूरी मलाक मोकिले जन्नत जी बिशारत ॾेवारींदो मां। लिखियो पियो आहे क़ुरान पढ़ा न ज़ुबान नथी हले पोयनि जी। अल्लाह ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका कन खोल कन तो बुदान बैत मस्किरियूं टपा नाच। अरे कब्र ॾाढी दुखी थी नई क़ुरान खे सुञाणे मर मलाक पट जो बिस्तरो कब्र में विछाए ॾींदई चवंदई निंड कर निंड। इएं निंड कर जीअं पहिरीं राति घोट पंहिंजे कुंवार सां निंड कंदो आहे। सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका नूरी फरिश्ता ईंदा रब जे हुक्म सां सिरां दी अखों वेही चवंदसि अल्लाह तख़ाफू वला तहज़नू न कब्र जो भव कर न हशर जो। रब तोसां वाइदो तो करे या बारां मिट्टी हूंदी अंदर बिश्त जो बाग वाइदो तो करे रब घबरा न या बारां मिट्टी अंदर बिश्त जो बाग। जो असांजो नबी सच्चो जो हुजूर फरमायो त गुनाहगार जी कब्र जहन्नम जे खडन मां खडो नेकोकार जी कब्र बिश्त जे बागन मां बाग। वो जवान तो फरमाए वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। नबियन जो सरदार यतीमन जो यार गरीबन जो हमदर्द कहेंगे लब रहमत जी नहीं कहेंगे बुक रहमत जो कहेंगे झोल रहमत जो पर असांखे वो नबी नहीं जेको जहान अल्लाह रहमत बणजी आयो आहे। खुदा करे निंड में नबी साईं जी ज़ियारत थी आमीन न थो चए। सदको अञा मां हुजूर जे नाले तो आहा मारे हाणे मलाक ता चवनि न कब्र जो भव करण हशर जो। असां तोखे बिशारत जणाया जन्नत जी अबशरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। ठरे तो अंदर कुरान सां मोमिन जो अंदर ठरदो ही कुरान। हाणे इन्हीअ माण्हूअ खे जो सकरात न लगन शादी सकरात ये पट जा रुमाल मलाक जन्नत मो खरींदा ये देखारींदस ये दम परवाज़ थींदस जीअं अते बवार निकिरी वञे। मुहिद जॾहिं दुनिया खे छॾे थो मौत पोइ अगल बिशारत जन्नत जी थी मिले। दुनिया की हयाती तौहीद ते गुज़ार दुनिया की हयाती आमना दे लाल जे गुलामीअ में गुज़ार।
कुधा गम न कर इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात। अल्लाह कहते हैं आवाज वनी तो रहमत वसी लखुशा बजा मंगने जन साबन वो कुरान पढ़ायो तो जंहिंजी मजूरी जो रब पाण ॾींदो। मजूर खे मजूरी दुनिया जो सेठ ॾींदो। तगारी वारे खे मजूरी जाइ जो मालिक ॾींदो। बोर ढोलण वारे खे जो गुदाम जो सेठ मजूरी ॾींदो। कुरान वारनि खे मजूरी जो पाण ॾींदो। अब हेॾे कंदे न मोबाइल खे छॾ खॾ में हणे इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात। सॼी उमिरि विञाई छॾी रागन में गारन में गिला में ऐबन में सॼो ॾींहुं पराया ऐबदो कढे। हयाती गार कई होटलन में तमाशन में बकम मारे करे जो इल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात। वञे काॾे तो काथे सत बाह जी सही सकदे। सिज जी गर्मी न तो सही बाह काथे सने। बाह द काफिर अल्लाह बारी कनो उइद्दत लिल काफिरीन। भला हे कलमे वारा काॾे वेंदा चई वल्लाहु यदू इलल जन्नह। अर्श वारो तो चए सॼांदो मां मोमिननि खे जन्नत ॾे। मुंहिंजा जो इबादत मुंहिंजी जो यकीन माते रखो गुलामी मुंहिंजे रहमतुल्लाह आलमीन जी जो पैगाम ॾींदो मां हिकु माफ़ी ॿियो जन्नत। अची ॾाढी थी वई अञा ज़िना अन्या चोरी अन्या व्याज अन्या शिरक हेदे माडे मोटी मुंजी रहमत सदे दी वसारिहू इला मगफिरतिन मिर रब्बिकुम व जन्नह। मिठो कुरान ॿुधाए या उहा आयत पढ़ी दमा जेका काबतुल्लाह जे सोने दरवाजे ते नंढड़ो गिलाफ आ उन ते वडन अखरन सां ये आयत लिखी पई। खैरातां कर भी कुरान हुजे शादी हुजे भी कुरान वो रंग ॾिस जाए त कीअं था लॻी जाए न तो रंग लही वेंदा। कुरान जो रंग मोमिन खां ऊचो मरण घड़ीअ ताईं बि न लहंदो। ये पट ते सुवारे तड़ो कराईंदस तभी कुरान वारो नूर चमकी वेंदुस। नमाज वारो नूर रोजे वारो नूर जिक्र वारो नूर। या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा। अजायो वेठो आए घर बिस्तरो प्यारो की शैतान चंगी हेडी बरसात दियले दे काडे तो ने अर्श वारो तो चए खाली जो लगणी आद भरे छड़िया
शैतान चौंदी मदा तिरकी न पवे धक न लगई अर्श वारो तो जे मुझे कुरान के बुधना च तुझी मां हिफाजत कनो वाए वार के भी लोडो लगी नो वाए इतरा मंगणे जन साहबन में मानू आया जेके आसमान को लई मलाइका आया उहे भी जमीन ते जो कुरान बुधण आया अन्या घर अन्या ओताक अन्या बैठक मौत विसरी होती या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह कुरान ॿुधाए तॾहिं ॿई जान सोना थी वञी छोकरा पोइते थी ओ नंढड़ो पियो आहे तूं हेॾे थी ए ईमान वारो ॾिजो मां अल्लाह खां कंहिंखां हक़ तुकाती जीअं आगे मुंहिंजे ॾिजण जो हक़ आहे जो ॾिजण जो हक़ बि उन्हीअ जो आहे कदर भी उन्हीं जो बजाय आयो जंहिंजो कदर करण असांजे हक़ आहे पढ़ा मा क़दरुल्लाह हक़ क़दरिही इन्नल्लाह लक़वियुन अज़ीज़ हेड़े कुरान खे छॾींदो निंड कीअं कंदे किरोड़ पतिन के पलंगन दे निंड नथी अचे कुरान वारा तॾे ते वेठा कुरान जी तिलावत था कनि निंड खयूं थी वञे त जो सुकून आहे कुरान सुकून आहे ज़िक्र में अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब ए अदो पीरल्ला आएडो एडो एडे मोमन जे कल्ब खे चैन ईंदो आहे अल्लाह जे ज़िक्र सां ला इलाहा इल्लल्लाह बि ज़िक्र अल्लाह अल्लाह बि ज़िक्र हू बि ज़िक्र अल्लाह ला इलाहा इल्ला हू इहो बि ज़िक्र पर हे कुरान भी ज़िक्र आहे हुवा इल्ला ज़िक्र व कुरान मुबीन कंहिंजा तो दर खड़काए कंहिं वटि कुझु कोन्हे सभु खज़ाना हिन कुरान जे मोकिलण वारे मालिक पुटड़न जा खजाना न्याणन जा खजाना रहमत जा खजाना राहत जा खजाना बरकत जा खजाना इज्जत जा खजाना सोना चांदी जा खजाना सब कुछ पंहिंजे कब्जे में रखिया अथई हुजूर खां भी चौराई त तूं भी चवे कुल्ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़र्रा अंदर छरे वरी भी आज पढ़ा न पढ़ा गुल्ला कुल लकुम इंदी खज़ाइनुल्लाह वला आलमुल गैब एड़ो कुरान वणई न अल्लाह जे गज़ब ऐं डमर के उहे माण्हू दावत था ॾियनि जन कुरान खां मुंहुं मोड़ियो
कुरान सडे तू निंद्र ओडे कब्र में भी सुमणो अज दुनिया में कुरान के सुजान जाते सब छड़े वेंदई इहो कुरान शाम करे बींदुई अचड़ी दाढ़ी थी वई आ अन्या कुरान को पढ़े लख करोड़ा मुबारक मंगने जन खे ओ मंगने जो साहबो उन्हीं कुरान के सुना तो जंहिंजी पहिरियों तिलावत रब पाण कई आहे अहिड़ो कुरान तमाशम जे कढा रात ॾींहुं वात पटियो पियो थी ॾाढा लाटियो वेंदो आहे कुरान तो के सॾे अजुमा खे सुञा हे मोड़ जा साथी दीमा तोड़ जो साथी आया सब खजाना चो रब हुजूर को भी चौराई तुम भी चवेन त नाया मां मालिक खजानन जो मालिक रब केरा चवेन त गैब भी उहो दो जाने मां मोहम्मद तो पाणी को घुरण वारो हा ओ पैगंबर जबल सोना करे जाए के सही माता दे कर मुंजा रब मां सोनन थावन में खावा त उम्मत मुंजी सुन्नत की अदा कनी सजी जिंदगी फिक्र जे थावन में हयाती गुजारी तो मुंजी उम्मत सुन्नत अदा करे सके वक्त वारन मानन जा हिन दिलबर ते खर्च थी ना ये खैरात करे कुरान ये के अणगरियो अल्लाह के नाले ते मिस्कीनन के गरीबन के तालबन के नबी के मेहमान मस्जिदन में खर्च कन हे मिठड़ो कुरान पढ़ाएं अर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान